आदा सिंधी हिकिड़ी ॻाल्हि सची सची ॿुधाए, असां वटि जेकी हालतूं हलनि पियूं इन्हनि खे ॾिसी तव्हांखे छा थो लॻे, को सुधारो ईंदो या अञा वधीक बिगाड़ पैदा थींदो? अदा इहो तव्हां ते डिपेंड करे थो त तव्हां इन्हनि हालतुनि खे कीअं था ॾिसो। हालतुनि जे एवज़ गैरत जागी पवे त सुधारो अची वेंदो, पर जे ज़ुल्म ते बि सबर जी सुती पीतीसीं पोइ अला अला ख़ैर सला। हिते मुसीबत इहा आहे त अक्सरियत चंद माण्हुनि जी सोच ते हले थी। पंहिंजी सोच पंहिंजी अहलियत खे परखण त असां कॾहिं सिखियो ई न आहे। उहे ई चंद ताक़तवर माण्हू असांजी सोच ते क़ाबिज़ बणियो वेठा आहिनि। तव्हां भले इन ॻाल्हि खे तस्लीम न कयो, पर हिते हर माण्हू यरगमाल थियो पियो आहे। माण्हू ॻाल्हाए नथा सघनि, सोचे नथा सघनि, आज़ादी सां कुझु करे नथा सघनि। हालत इहा आहे त असां पंहिंजे एमपीअ खे छॾे ॿिए कंहिं लीडर जो जलसो बि नथा ॿुधी सघूं। जॾहिं तव्हां वटि सियासी आज़ादी न आहे त पोइ बाक़ी ॿी कहिड़ी आज़ादी आहे जंहिं ते एॾा हवाल हणो था। अहिड़ियुनि हालतुनि में पली असां पंहिंजनि ज़हननि खे आदी करे छॾियो आहे। पोइ अहिड़ियुनि हालतुनि में छा सुधारो मुमकिन आहे? न दादा, सफ़ा ईअं बि कोन्हे को सियासी आज़ादी आहे। हर कंहिंजी मर्ज़ी आहे, उहो कंहिंजो बि जलसो ॿुधी सघे थो। अदा हिकिड़ी किनी आदत असां में इहा बि आहे जो हक़ीक़तनि खे तस्लीम नथा कयूं। हिते जेकॾहिं आऊं को कूड़ हणां था राति जो उॾामंदो आहियां त उते तव्हां बि बग़ैर कंहिं बहस जे हैरत में अची पोतल सम्झो आहे। पर जेकॾहिं का सची ॻाल्हि साम्हूं अचे थी त असांखे टांडो लॻियो वञे। अदा यकीन कयो त हिते पाण खे आज़ादु सम्झणु आज़ादी खे गार ॾियणु बराबरि आहे। माण्हुनि सां जेका हालत कई पई वञे इन जो तव्हांखे अंदाज़ो कोन्हे। तमामु घटि अहिड़ा माण्हू आहिनि जेकी इन अज़ाब खां आज़ाद थी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारनि पिया। बाक़ी अक्सरियत अॼु बि साॻी वेल में आहे। यकीन न आहे त पाण वारे वॾेरे जी पार्टी खे छॾे ॿी कंहिं पार्टी जे हमरा खे दावत ते घुराई ॾेखार। ॿिए ॾींहुं एफआईआरूं ईअं कटिबियूं न जहिड़ो मुल्क जो खज़ानो ई तो लुटियो आहे। एतिरा आज़ाद आहियो त पंहिंजे ॻोठ में नवाज़ शरीफ़ जो नारो हणी ॾेखारियो। सियासी आज़ादी आहे न तव्हांखे? पोइ वञो कंहिं अहिड़े ॻोठ में जंहिंजो वॾेरो पीपल्स पार्टी जो हुजे ऐं उते जे कंहिं माण्हू खे चओ त मुतहिदा मजलिस अमल जो झंडो खणी ॾेखारे। कहिड़ी आज़ादी जी ॻाल्हि था कयो? ही त कुझु बि कोन्हे। ताज़ो कश्मीर में जेको वाक़ियो थियो जंहिंमें हिकु बेगुनाह ख़ानदान सां जानवरनि जहिड़ो सलूक कयो वियो, ॻाल्हि कहिड़ी हुई? मौलाना फज़लुर रहमान जो जलसो हो। उते जे एमपीए साहिब बाक़ाइदा मस्जिदनि में ऐलान करायो त जेकॾहिं मुंहिंजो को माण्हू जलसे में वियो त उनजो ज़िम्मेवार हू पाण हूंदो। इन खे आज़ादी चओ था? ज़ाहिरा को लीडर अचे थो या का मौज़ूद शख़्सियत अचे थी त माण्हुनि जो भली सियासी तौर ते चाह न बि हुजे, पर लीडर या उन शख़्सियत जे करे जलसे में ज़रूर वेंदा आहिनि। असीं बि वेंदा आहियूं। इन में को ॾोह कोन्हे। ऐं मौलाना फज़लुर रहमान सां माण्हू न सिर्फ़ सियासी बल्कि रूहानी तौर ते बि चाह रखनि था। पोइ छा जेकॾहिं को माण्हू उनखे ॿुधण लाइ वियो या ॾिसण लाइ जलसे में वियो त उन ॾोह करे विधो? सिर्फ़ इन ॻाल्हि तां हिकु बेगुनाह इंसान ते जेको तशद्दुद कयो वियो उहो नाक़ाबिले बर्दाश्त आहे। पर हू वेचारो मिसकीन ग़रीब इन्हनि खे छा थो करे सघे? को धणी साईं कोन्हे जेको इन्हनि जी ॿुधे। पोइ बसि ज़ुल्म खे बर्दाश्त करे जीअण जा जतन कयूं पिया। ही आहे असांजे आकाउनि जी ज़हनियत जंहिं मां जहालत साफ़ साफ़ नज़र अचे थी। सिंध जे माण्हुनि जे ॾुखनि जो अंदाज़ो लॻाइण तमामु ॾुखियो आहे। हिते ज़िंदगी जी हक़ीक़त इहा आहे त ज़िंदगी ख़ुदि ज़िंदगी लाइ तरसे थी। माण्हुनि खे ज़िंदा रहण लाइ गुलामी करणी पवे थी। अक्सर बाशऊर दोस्त इहो ई चवनि था त अहिड़नि वॾेरनि खे वोट बि तव्हां ई कंदा आहियो। उन्हनि खे आऊं ॿुधाईंदो हलां त अदा ख़ुशी में केरु नाहे ॾींदो। पंजनि बचनि जी ज़िंदगी जे सदके इहा कुर्बानी ॾियणी पवे थी। ज़िंदा रहण लाइ, साह खणण लाइ ऐं पंहिंजी औलाद खे पालण लाइ इहा छुरी पंहिंजे ई गर्दन ते हलाइणी पवे थी। छा कयूं? केॾांहुं वञूं? असां रियासत जा शहरी आहियूं न। पोइ छा इहा रियासत जी ज़िम्मेवारी कोन्हे त असांखे मयारी ज़िंदगी मुहैया करे? छा इहो रियासत जो कमु न आहे त पंहिंजे शहरी खे अहिड़े बदतरीन ज़ुल्म खां बचाए? कानून किथे आहे? उहे अदालतूं किथे आहिनि जेकी आम माण्हू खे चोरी जे केस में त 3-3 साल ज़लील कनि थियूं, पर कंहिं वॾेरे एमपीअ जे ज़ुल्म ते ख़ामोश बणियूं वेठियूं आहिनि? अदा हिते आज़ादी जो सिर्फ़ नालो आहे। हक़ीक़त में अॼु बि असां लाइ उहा ई गुलामी आहे। राजा महाराजनि खां आज़ाद थी गुलामी अंग्रेज़नि जी कईसीं ऐं पोइ अंग्रेज़नि खां आज़ाद थी इन्हनि वॾेरनि जाहिलनि जी गुलामी कयूं पिया। माज़ी में त पोइ बि हुक्मरान पंहिंजी हैसियत रखंदा हुआ। अॼु असांजा आका उहे आहिनि जिन अंग्रेज़नि जा घोड़ा वेंजारिया ऐं उन्हनि जा बाथरूम साफ़ कया। तो भाउ कमु वॾो आहे, सम्झ में नथो अचे त छा करियूं? ॾिसो अदा, सभ खां पहिरीं असांखे पंजनि हालतुनि मां ॿियनि जो अंदाज़ो लॻाइण वारी आदत ख़तमु करणी पवंदी। छो त असीं इहो ई सम्झूं था त जीअं असीं रहूं पिया ॿिया बि ईअं रहनि पिया, पर ईअं कोन्हे। आऊं आज़ादी सां ॻाल्हायां थो त इन जो मतिलबु इहो कोन्हे त हिते रहंदड़ हर माण्हू आज़ाद आहे। असां 2 वक़्त जी मानी खाऊं था, इहो बि ज़रूरी कोन्हे त हिते सभु माण्हू 2 वक़्त जी मानी सुकून सां खाईंदा हुजनि। जीअं हर इंसान पंहिंजी अलॻि सोच ऐं मुख़्तलिफ़ शक्ल सां इन धरती ते पैदा थिए थो, ईअं ई हर इंसान जी ज़िंदगी सां जुड़ियल हालतूं बि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि। हालतुनि खे परखण जी कोशिशि कयो। तव्हां जेसिताईं पंहिंजनि हालतुनि वाक़िफ़ नथा थियो तेसिताईं उन्हनि खे बदिलाए बि नथा सघो। टे वठ जी दुनिया, मुफ़्त में कुझु बि नथो मिले। मूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उन्हनि मां सिखण जी कोशिशि कई ऐं पंहिंजे पाण खे बदिलाए छॾियो। इहा हिकु आसमानी सचाई आहे जेका सदियुनि खां अॼु ॾींहं ताईं मौजूदु आहे ऐं निजात जो रस्तो बि इहो ई आहे। तकलीफ़ूं आहिनि त सिखण लाइ बर्दाश्त कयो ऐं पोइ पंहिंजे पाण खे बदिलाए छॾियो। दुनिया जे अज़ीम माण्हुनि बि इहो ई कयो आहे। कामयाब माण्हुनि पुठियां बि इहो ई राज़ रहियो आहे। वक़्त सां हरकत, ज़रूरत सां अमल फितरत बणिजी वञे त मंज़िल ख़ुदि इंसान खे तलाश कंदी
हूंदी आहे। हासिलात जी ख्वाहिश हमेशा रखो, पर विञाइण जा हौसला बि अंदर में सांढियो, छो त मुफ़्त में कुझु नाहे मिलंदो। गौतम बुद्ध खे रूहानियत ईअं ई कोन मिली, बदिले में 3 आलीशान महल, हज़ारे नौकर, वसी दौलत ऐं ज़िंदगी जे ऐशनि खे कुर्बान करणो पियो। इहा कुर्बानी ई आहे जेका तव्हांखे मंज़िल ॾांहुं धिके थी। तव्हांखे पंहिंजा 10 रुपया बि प्यारा आहिनि त तव्हांजा 5 हक़ बि तव्हां लाइ धारिया आहिनि। अॼु खां 2285 साल पहिरीं पैदा थियण वारो अशोक बादशाह जेकॾहिं इंसान आज़म जो लक़ब हासिल कयो त बदिले में इक़्तिदार ऐं ताक़त जे नशे खे कुर्बान करे छॾियो। H.G. वेल्स लिखे थो त दुनिया जी तारीख़ में फ़ौजकुशी करण वारनि बादशाहनि में अशोक पहिरीं मिसाल आहे, जंहिं फतेह हासिल करण खां पोइ जंग खां ई तौबा करे छॾी। दुनिया जी तारीख़ में जेके बि अज़ीम किरदार आहिनि, जेकी सदियूं गुज़रण बावजूद अॼु ॾींहं ताईं ज़िंदा आहिनि, जिन्हनि जे किरदार उन दौर जी हक़ीक़तनि खे ई बदिलाए छॾियो, त उन जो सबबु उहे अज़ीम कुर्बानियूं हुयूं जेकी उन्हनि पंहिंजी ज़िंदगी में ॾिनियूं। सुकरात, ब्रोनो, जॉन हॉस, थॉमस मोरे, कार्ल मार्क्स, सरदार भगत सिंह, जॉर्ज फोजेक, गैब्रियल प्री, आहिरा कुरतोलैन, अलंदे माओ ऐं लेनिन समेत हज़ारे अहिड़ा किरदार दुनिया जी तारीख़ में मौजूद आहिनि जिन्हनि तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उन्हनि मां सिखियो ऐं पंहिंजे पाण खे बदिलाए छॾियो। उन्हनि जी इहा तब्दीली किरदार खे उहा ताक़त बख़्शी जो उन्हनि जो किरदार अॼु बि मज़लूम क़ौमनि जी रहनुमाई ऐं इंसानी ज़िंदगी खे सचाई ते आमादा करे थो। पर असां उहा हैरत अंगेज़ क़ौम आहियूं जेका मुसलसल तकलीफ़ूं बर्दाश्त कंदा पिया अचूं, मुसलसल ज़लीलो ख्वार थींदा पिया अचूं, पर उन जे बावजूद असां इन मां न कुझु सिखूं पिया ऐं न वरी पंहिंजे पाण खे तब्दील कयूं पिया। फितरत असांखे 2 उस्ताद मुहैया कया आहिनि, हिकिड़ो ॾुख ॿियो राहत। इहो उन्हनि जो कमु आहे त असांखे ॿुधाइनि त असांखे छा करणु घुर्जे। असांजा इहे उस्ताद असांखे मुसलसल ॿुधाईंदा पिया अचनि त नसीब ईअं ई ठहियल नाहे मिलंदो, बल्कि इनखे ठाहिणो पवंदो आहे ऐं इहो तॾहिं ठहंदो आहे जॾहिं असां 5 तकलीफ़ुनि मां सिखूं था। तकलीफ़ूं असांजी ज़िंदगी में चिराग जो कमु कंदियूं आहिनि, जेकी असांखे निजात जो रस्तो ॾेखारींदियूं आहिनि। मुंहिंजा प्यारा दोस्तो, भाइरो, छा तव्हांखे पंहिंजे पाण ते रहम नथो अचे? छा क़ौम जे दर्दनि सां तव्हांजा सीना नथा ॾुखनि? छा मज़लूम जी पुकार, यतीमनि जूं रड़ियूं ॿुधी तव्हांजा ज़मीर नथा उथनि? छा तव्हां इहो महसूस नथा कयो त इन ज़ुल्म जो शिकार तव्हांजो पुटु या इन वहशत जो शिकार तव्हांजी पंहिंजी न्याणी बि थी सघे थी? तव्हां मुर्दा आहियो, बेजान आहियो, बेज़मीर आहियो या लागर्ज़ आहियो, पर हिते ॻाल्हि तव्हांजी नाहे, बल्कि तव्हांजी औलाद ऐं तव्हांजे नस्ल जी आहे। पंहिंजी बका लाइ पंहिंजी निंड कुर्बान करणी पवंदी, हौसलनि खे उभारणो पवंदो, पंहिंजे अंदरि हिमत पैदा करणी पवंदी। यादि रखो त जेको अॼु सिर्फ़ मौत जे ख़ौफ़ खां हलणु नथो सिखे, उहो सुभाणे बग़ैर हलण जे बि खाधो मौत जो आहे। मंज़िल जी डोड़ में आयो, ख़ुशहाली जी उम्मीद आहे ऐं कुर्बानी खां कॾहिं बि न लारायो। सिर्फ़ पंहिंजा मफ़ाद पूरा करणु मुमकिन ई नाहे, छो त हिते मुफ़्त में कुझु मिलंदो नाहे।